परिवार में एक मोची रंदो हो। वो गंगा जी घाट ते वही करे कम कंदो हो। रात जो पंहिंजे झोपड़ीअ में वञी सुम्हंदो हो। मेहनत करे जूता ठाहींदो हो, पोइ पैसो कमाईंदो हो। एनीअ तेरीअ रुखी सुखी रोटी खाईंदो हो। हू हमेशा कम कंदे वक़्तु भॼन पियो ॻाईंदो हो ऐं सभिनीनि खे खिलाईंदो हो। पंहिंजे ग्राहकनि सां प्यार ऐं नम्रता सां ॻाल्हाईंदो हो। हू तमामु ख़ुशि हो। हिकु ॾींहुं हिकु साधु आयो ऐं हुनजी झोलीअ सां हिकु पथर कढई ऐं मोची खे चई, हे पारस जो पत्थर आहे, हे लोहे का सोन में बदल आहे, तू पान वठ रख। मोची चयसि, महाराज माफ़ कयो, मां हे पत्थर न रखंदसि, मूंखे माफ़ कजो। मां पंहिंजे काम में ख़ुशि आहियां। साधु हुनखे ज़ोर ॾिनईसि त मोची चयसि, न, तू हे पारस जो पत्थर किसी अमीर खे ॾेई अच। मां मिसकान छा कंदसि? ये जो खे पारस जो पत्थर कोई अमीर खे ॾेई अच, जो कोई अमीर हो तो भी गरीब आहे ऐं पैसो जो दर्ज हूंदे भी दर्ज करे। तो हीअं करे तो साधु समझी वियो त मोची लालची कोन्हे ऐं हुते हली वियो ऐं मोची हुनजे काम में लॻी पियो। हीअं करे असां सभिनी खे हथ सामने गोरियो कमाई गोरियो। इन्ही तरह सच्ची कमाई ऐं बरकत आहे।